जय श्री झूलेलाल, सतनाम साखी। सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, गुरु नानक जयंती जी तव्हां सभिनि खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि सिंधी समाचार राजस्थान जे पारां। ऐं गॾु ई तव्हांखे असां ॿुधाईंदासीं कि कतीअ माह जो हले पियो, जेको कतीअ महीनो धार्मिक महीनो पंहिंजो हलियो पिए, उहो बि समापन अॼु ॾींहुं थियणो आहे। त इन जी बि तव्हांखे लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। गुरु नानक जयंती जे अवसर ते तव्हां ॾिठो हूंदो कि गुरुद्वारनि में हिकिड़ी अलॻि ई रौनक रहंदी आहे, हिकिड़ी अलॻि ई चमक रहंदी आहे। लंगर प्रसादी भंडारा दान धर्म सभु कुझु अॼु रहंदो आहे। पर इन अलावा असां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदासीं कि गुरु नानक जयंती खे प्रकाश पर्व बि चवंदा आहिनि। प्रकाश पर्व इन लाइ करे कि इन ॾींहुं पाण खे ॾीआ ज़रूरु ॿारणा घुरिजनि, पंहिंजे घर खे जगमगाइणो घुरिजे, छोकी अॼु जे ॾींहुं असांजा गुरु नानक देव अवतरित थिया हुआ। गुरु नानक देव जी पंहिंजे वचननि में जीव कल्याण लाइ करे ॾाढो कुझु चई विया आहिनि ऐं जीव तारण हेतु बि ॾाढो कुझु ॿुधाए विया आहिनि। त जीअं कि हुन उहे चवंदा आहिनि कि सदाईं तव्हां पंहिंजी हक़ हलाल जी रोटी खाओ ऐं ईमानदारी सां कमु करो, ऐं ईमानदारी जी कमाई मां ई कुझु हिसो तव्हां ज़रूरतमंदनि में ई बांटो। तव्हांजे घर में अगरि केरु बुखियो अचे थो, अगरि हुनखे तव्हां 2 फुल्का नथा ॾेई सघो त 1 फुल्को हुनखे अवश्य खारायो। त दोस्तो, चवंदा आहिनि न कि ख़ाली वचन ॿुधण सां कुझु कान थींदो आहे, वचननि खे पंहिंजे जीवन में उतारिजे त उन जो जीवन ई मंगलमय थी वेंदो आहे। गुरु नानक देव साहिब जा वचन ॿुधो ऐं उनखे पंहिंजे जीवन में उतारियो त तव्हांजो जीवन बि तरिजी वेंदो आहे। त उन्हनि जी वचननि जे मथां ध्यानु ॾियो, उन्हनि खे पंहिंजे जीवन में आणो ऐं पंहिंजे जीवन जो कल्याण करियो। त हिकु दफ़ा वरी तव्हांखे सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां गुरु नानक जयंती जूं ऐं जेको पंहिंजो कतीयो मास हले पियो उन समापन दिवस जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि।